सिजावल जे वापारी नवाज़ मेमून ते हमले ऐं अंजुमन ताजरान जे ज़िलई सदर हाफ़िज़ रियाज़ मेमून ऐं ॿियनि ते कूड़ी पटीशन दाख़िल थियण ख़िलाफ़ चूहड़ जमाली में वापारियुनि जी एहतिजाजी रैली ऐं मुज़ाहिरो। सिजावल जे वापारी नवाज़ मेमून ते हमले करण ख़िलाफ़ ऐं अंजुमन ताजरान जे ज़िलई सदर हाफ़िज़ रियाज़ मेमून ऐं ॿियनि ते कूड़ी पटीशन करण ख़िलाफ़ चूहड़ जमाली जे वापारी एसोसिएशन जे सरपरस्त आला हाजी मोहम्मद अमीन मेमून, सदर मोहम्मद सिद्दीक नूरानी मेमून, सीनियर नायब सदर शकील अहमद खटरी, फकीर इकबाल मेमून, फारूक आज़ाद मेमून, शाहिद खटरी, हैदर जोलाई, मुश्ताक मेमून, नियाज़ मेमून ऐं ॿियनि पारां शाहबंदर प्रेस क्लब चूहड़ जमाली खां हैदरी चौक ताईं एहतिजाजी रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त हिकु वकील पारां एटीएम ते आयल वापारी ते बिला जवाज़ हमलो करे खेसि सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो ऐं संदसि 3 सालनि जे पुट खे सख़्त हिरासत कयो, जंहिं जी मज़म्मत कयूं था ऐं अंजुमन ताजरान जे सदर हाफ़िज़ रियाज़ मेमून ऐं संदसि भाइरनि ते कोर्ट में कूड़ी पटीशन दाख़िल कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त वापारियुनि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं ज़िले में हड़ताल जो सॾु पाण ॾेई सघूं था। सुजावल जे वापारियुनि ते कूड़ा केस, वकील गर्दी, नवाज़ मेमन सां नवाज़ मेमन सां इंसाफ़ कयो, नवाज़ मेमन सां इंसाफ़ कयो, या वकील गर्दी इंसाफ़ कयो, या वकील गर्दी इंसाफ़ कयो, नवाज़ मेमन सां थियल बेवाजिबी सिजावल जे वापारियुनि सां इंसाफ़ कयो, सिजावल जे वापारियुनि सां इंसाफ़ कयो, जे वापारियुनि सां इंसाफ़ कयो।